ही त टेस्टिंग केस गवर्नमेंट जो आहे। असां चयो त DRA ॾियो, असां चयो त पगार 70% कयो, असां चयो त ग्रुप इंश्योरेंस बैनर फंड असांजो पैसो आहे, तव्हां जेके वेठा हो तव्हांजो पैसो आहे, तव्हांजो पैसो तव्हांजी सैलरी मां हर महीने ग्रेड वाइज जेकर थिए थो वञे काॾे थो उहो ॻोल्हियूं था खूब, जंहिंमें तव्हां असांजो ग्रुप इंश्योरेंस, तव्हां असांजो बैनर फंड किथे थो वञे। ऐं वक़्त जो हुकुमरान जेको ज़ालिम हुकुमरान आहे उहो लत रखियो वेठो आहे देश जे मथां, जंहिंमें तव्हां असांजो ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनर फंड। असां इहो घुरण लाइ निकिता हुआसीं 30 जून ते, हिन अवामी हुकूमत खां मुतालबो कयो त तव्हां इस्लामाबाद में ॾेई चओ था त 50% वधायो, हिते तव्हां पेंशन होल्डर सीनियर सिटीज़न 8%, पहिरें खां 16 ग्रेड ताईं तव्हां 12%, मथे 10%, पोइ इस्लामाबाद में छो था चओ 50%? इहो नारो तव्हांजो कहिड़ो आहे? उते जमहूरियत तव्हांजी आहे, सिंध में जमहूरियत न आहे छा? वफ़ाक़ी गवर्नमेंट 30% ॾिनो, सभिनी सूबनि इंक्लूड गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर 30%, KPK 15%, जेके मुलाज़िम हुनखे मञण लाइ तयारु न आहे, 15% तव्हां ज्यादती कई। सिंध हुकूमत छो ख़ामोश? सिंध हुकूमत रोटी कपिड़ा मकान, सिंध हुकूमत जा असुल जेके बानी आहे पीपुल्स पार्टी जा शेख अली भुट्टो मोतो खां बेल जे उन्हनि जो नालो पीपुल्स पार्टी खे ख़तमु करण लाइ अपोजिशन ॼण ज़रूरत ई कोन्हे। हिननि खां कम ई अहिड़ा था कराइनि, हिननि खां ॾिसो न उहे माण्हू जंहिंमें जे भुट्टो जो नालो ख़तमु करण जी कोशिशि कई न करे सघिया। 79 अॼु 2025 बि चऊं 46 साल थी विया, पर हाणे हिननि खां अहिड़ो कमु कराइनि था त हीअ अर्ज़ु ख़ुदि पंहिंजे मोतबर, हुननि खे तकलीफ़ करण जी ज़रूरत ई कोन्हे। मुंहिंजा दोस्तो, पेंशन रिफॉर्म जे नाले ते जेको नोटिफिकेशन निकितो आहे, इहो असां मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल आहे। माना वॾे में वॾो ज़िंदगी हिकिड़े जी लठ टक भॼी पई, बांह भॼी पई, अखि निकिरी वई, मथे में टाका लॻियसि, बची त वियो न। मुआशी क़त्ल जेको क़त्ल थींदो उहो सिस्टम ख़तमु, उहो हिकिड़ो फ़र्क़ु भरायो क़त्ल कोन थींदो, हुनजी फैमिली विरड़ी वई। असांजो ई मुआशी क़त्ल मामूलात बने। पूरी दुनिया जे अंदरि ॾिसो सीनियर सिटीज़न खे सहूलियतूं केतिरियूं, हर साल ते उहे पेंशन जी इंक्रीज़ कोन्हे, स्पेशल बोनस ॾिना था वञनि रिटायर्ड माण्हू, हेल्थ जूं सहूलियतूं फ्री, ट्रांसपोर्ट सहूलियतूं फ्री, जहाज जो सफ़र फ्री। पोइ हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ा 2 इदारा आहिनि जिन जूं पघारूं तव्हां 50, 70, 80, 100% कयूं, उहे छा मल्हाए कनि छा? जुडिशरी ऐं फोर्सेस, उहे बि तव्हां सां जहिड़ा आहिनि, उहे बि ज़िम्मेवार माण्हू, असां बि ज़िम्मेवार। हिते पाकिस्तान जो कानून छा थो चए? हिते पाकिस्तान जो आइन 73 जो आइन छा थो चए? असांखे मिले थो टीचर खे 1000 रुपया टीचिंग अलाउंस, हिकिड़ो जुडिशरी में कमु कंदड़ माण्हू उहो पंहिंजी पघार खणे न, छाजो त न अलाउंस, छाजो ॾेढ लख अलाउंस। खोड़ ख़ामोश रहियासीं, हाणे तव्हां असांखे ख़ामोश रहण जो वक़्तु कोन्हे, तव्हां असांजो फ्यूचर तबाह कयो। तव्हां असांजे मुलाज़िमनि जो जेको प्लान हूंदो आहे त 60 साल नौकिरी करे रिटायर्ड थींदासीं, असांजे साम्हूं मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां, रिटायर्ड उस्ताद जो पुटु आहियां, मूंखे 36 साल हिन तंज़ीम में थिया आहिनि, 59 साल एज आहे, लिखियल शइ का बि कान्हे, हर डिपार्टमेंट जे मुलाज़िम जे मसइलनि सां वाक़ुफ़ आहे। त असां रिटायर थींदासीं, असांखे ग्रेजुएटी जा पैसा कठे मिलंदा ऐं सफिशिएंट मंथली पेंशन थींदी, जीअं असांजो घरु सुठो हले। जेका ग्रेजुएटी मिलंदी उन मां न्याणी जी शादी कराईंदुसि, पुट खे जेकॾहिं नौकिरी न आहे त को बिज़नेस कढी ॾींदुमि, घर ग़रीब मुलाज़िम जो घर न आहे त घर ठाराईंदुसि, अञा बि पैसा बचा त हज कंदुसि, ईअं न। इहो पंहिंजो प्लान, हिननि जो सॼो प्लान ठाहे छॾियो। हिननि जूं ॿाहिरि मुल्कनि में असां आहे, हिननि जो बिज़नेस मुल्क खां ॿाहिरि
सिंध जो चीफ सेक्रेटरी 22 ग्रेड जो उहो मुलाज़िम हिकिड़ो नंढड़ो 1 ग्रेड जो 2 ग्रेड जो उस्ताद लेक्चरर हेड मास्टर एजुकेशन जो रेवेन्यू जो हेल्थ डिपार्टमेंट जे कंहिं बि आपदा जे कंहिं बि यूनिट जो उहो ओतिरो ई मुलाज़िम जेतिरो चीफ सेक्रेटरी सिंध आहे। उहो छो चुका हिन पेंशन रिफॉर्म में सब सेक्रेटरी छो ख़ामोश आहे? उहे ख़ुदि मुलाज़िम आहिनि। चीफ सेक्रेटरी छो ख़ामोश आहे? कमिश्नर छो ख़ामोश आहे? IG सिंध छो ख़ामोश आहे? DIG छो ख़ामोश आहे? सम्झो था छो ख़ामोश आहे? उन्हनि खे इन घटि जी परवाह कोन्हे। हुननि जा एतिरा सोर्स आहिनि, हुननि एतिरो पंहिंजो माल ठाहे छॾियो आहे जो हुननि खे इन सोर्स जी इन पेंशन जी रेट जी ज़रूरत कोन्हे। हा ज़रूरत कंहिंखे आहे? तव्हां असांजो फिकर ई इहो कीअं फिकर मोटंदो? जॾहिं तव्हां सभु गॾु थींदो, नारो हिकु आवाज़ हूंदो, सभु मुद्दो थींदो, पंहिंजे ग्रुप्स खे ट्रूप्स खे ख़तमु कंदो। ऐं शाह साहब सीनियर दोस्त आहे, तक़रीबन ई दोस्त असां गॾिजी कमु कयो आहे। स्पेशली पेटियल गस्ता जा अॻवान या मुलाज़िम अॻे जोड़िया तो असां सभिनी गॾिजी हे सीनियर माण्हू वेठा गॾिजी कमु कयो आहे। फातिह करणु विया, पोइ शाम जो फेसबुक ई दानेश्वर वॾो ख़त लिखियो, हीअं बि कयो आहे, हीअं बि कयो आहे, सखर डिवीज़न पहिरियां छो, रीजन प्रोटेस्ट 15 ताईं छो? मुंहिंजा दोस्तो, हिन रीजन कन्वेंशन जो मक़सदु कहिड़ो आहे त तव्हां मुतहर हर तंज़ीम जो ई डिवीज़न में गॾु थियण जो मक़सदु आहे त हिते ज़िले जी लीडरशिप सभिनी जी वेठी आहे। सिंध गवर्नमेंट जे सभिनी डिपार्टमेंट स्पेशली असरदार सीनियर तंज़ीमुनि जी लीडरशिप हिते मौजूदु आहे। उहे पंहिंजे ज़िलनि में वञी हितां मोटी पंहिंजियूं मीटिंग्स कनि, पंहिंजूं जनरल बॉडीज़ कनि, पंहिंजे माण्हुनि ताईं मैसेज पहुचाइनि। घणनि माण्हुनि खे त अञा ख़बर कोन्हे जेके निंड पिया आहिनि। हिते सीनियर जूनियर जो चकर भलाइणो आहे। मां चवां थो अञा तव्हां सीनियरनि खे त 15% पेंशन मिलंदी। जे ही हज़म थी वई न, हे जेके नवां माण्हू नौकरी में कंहिं बि खाते में इहे रुमाल खोले करे रखंदा आहिनि, हिकु रुपयो बि न ॾींदा। तव्हां नोट करे छॾियो। हिननि जो प्लान इहो आहे त पहिरें धक में पेंशन खे किथे 63%, किथे 15%, ॿियो धप आहे LPR ख़तमु थींदी सभिनी जी। बाबा साल मोकिलो ॾियो, पघार बि ॾियूं, LPR जो बिल बि ॾियूं, इहा तयारी कयो। जेकॾहिं तव्हांजी LPR खसी वई या मंथली पेंशन बि तव्हांजी हली वई। ऐं जेके 2022 खां पोइ मूंखे त 2020 खां कई अथेंटिक माण्हू ॻाल्हि कई आहे गवर्नमेंट, पर 2022 खां पोइ जेके रिटायर करे विया आहिनि उन्हनि जी पेंशन जी बि तयारी आहे। ऐं जेके खणनि था, 2 लख आहे त लख करे, लख जो खणे त 50,000, इहा बि तयारी आहे। पंजाब हिते सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो अथव 1/7/2024 खां पोइ जेको अपॉइंटमेंट आहे उनजे लाइ हिकिड़ो पूल ठहंदो, उनजी सैलरी मां हेतिरी % कटे उन पूल में बि गवर्नमेंट हेतिरो ॾींदी। उहो अमाउंट जॾहिं रिटायर थींदो भरी भरी ॾींदासीं, पेंशन न ॾींदासीं। हा तव्हां असांखे बि टर्म्स कंडीशन ॿुधायो आहे, तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे, 6 महीना अॻे ॿुधायो अथव, असां हीउ फ़ैसिलो करणु वञी रहिया आहियूं, असांजी मर्ज़ी आहे। तव्हां असां गवर्नमेंट जी नौकिरी छो एक्सेप्ट कंदा? सिर्फ़ु हिकिड़े शर्त ते त असांजी पेंशन ऐं ग्रेजुएटी सिक्योर आहे। जेसिताईं मुलाज़िम ज़िंदा पेंशन खणंदो, फोर्टी हुनजी मिसिस खणंदी, हुनजो औलाद खणंदो, हाणे हुनजी धीअ खे वॾो कयो अथनि। बाक़ी ॿियो गवर्नमेंट में नंढे मुलाज़िम खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ो चार्ज, को चार्ज न। इहे सभु शयूं ख़तमु थी। नई अपॉइंटमेंट थींदड़ स्पेशली एजुकेशन में जेके PSC ऐं JESP थिया आहिनि, हे जेको रोज़ मिनिस्टर साहिब पियो थो मीडिया ते टप ॾे 93,000 कया अथनि, हेतिरा कया अथनि, इन्हनि ग़रीबनि खे 10 साल 15-20 साल खां पोइ रुपयो बि न मिलंदो। इहे ज़िलनि ते तालुकनि ते वञी इहो मैसेज हलायो, पंहिंजूं मीटिंग पंहिंजूं कन्वेंशन कयो। हिकिड़ा चवनि था त हिननि सीनियर जो मसइलो असांखे तकलीफ़ ई कोन्हे, हे सॼे कुटुंब जे ख़िलाफ़ु, सॼी मुलाज़िम जे ख़िलाफ़ु आहे। उनजे करे इहो सीनियर जूनियर जो चकर बि ख़तमु कराए, उन्हनि दोस्तनि ताईं नौजवाननि ताईं इहो मैसेज पहुचाए त बाबा तव्हां सामान्य वधीक ज़्यादती थी, सभिनी ताईं इहो मैसेज पहुचाए। IMF पाकिस्तान गवर्नमेंट खे चयो त पंहिंजा शाही ख़र्च घटायो, फरमाइशी प्रोग्राम घटायो, इहे हिदायत, उहे हिदायतूं सिर्फ़ु सिंध सूबे लाइ छो? हा जेकॾहिं
असांजी पेंशन ते कट होती आहे त पोइ तव्हां मिनिस्टरनि जो सिंध कैबिनेट 400% पघार छो वधायूं 2 महीना अॻे। 2 ॾींहं अॻे तव्हां असेंबली मेंबरनि जो सिंध असेंबली मेंबरनि जो 200% सैलरी वधायो। हिकिड़े आईलेट ते हिकिड़ा था थियल वो पाण अताई डॉक्टर सॾिया हुया, अताई MBA, अताई MA 200%। जेकॾहिं मुल्क ग़रीब आहे, मुआशी बहरान आहे, IMF चए थी त भई शाही ख़र्च घटाए त उहे सिर्फ़ु असांजी कटौती थिए। ये सिर्फ़ु तव्हां असां ज्यादती करे पंहिंजो सिस्टम जारी रखंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर जी 600% पघार वधी, सेनेट जे चेयरमैन जी 600%, क़ौमी असेंबली जा मेंबर उहे सिंध सां बिलोंग न आहिनि छा, जिन खे तव्हां असां वोट कयो आहे, उन्हनि जी 600% वधी। अॼु छो उहे चुप आहिनि, छो ख़ामोश आहिनि, छो सिंध असेंबली जा मेंबर ख़ामोश आहिनि जिन खे असां वोट कयो? उहे छो असां जे आवाज़ नथा उथारे? छो MLA सिंध जा ख़ामोश आहिनि? छो नथा रोड कनि त बाबा सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म छो? हा, तव्हांखे MPA सीट प्यारी आहे, मथां खां वॾो तव्हां खां टिकट खसे वञे। असांजो फ्यूचर तबाह, असांखे कंहिंजी परवाह कोन्हे। भली तव्हांजो टिकटूं प्यारियूं आहिनि, पर यादि रखो सिंध असेंबली जा मेंबर तव्हांजे सिंध जे हिननि सभिनी ॻोठनि खे जिन में अचिणो वञे असां पंहिंजे वक़्त खे मुड़ुस खां मोड़ींदासीं। तव्हांजे घिटियुनि खे अचणु न ॾींदो। जे मुलाज़िम दुश्मन फैसलनि में उन्हनि कंदड़नि सां गॾु बीठो त रोटी कपिड़ा मकान जे नाले ते अमल कयो। बिलाल भुट्टे साहब जी अपील था कयूं त हे सिंध गवर्नमेंट तव्हांजे मंशूबे ख़िलाफ़ थी कमु करे, तव्हां छो ख़ामोश हो? सिंध जे माण्हू सां एॾो ज़ुल्म आहे, तव्हां छो ख़ामोश हो? उन जे करे अञा वक़्तु सिंध गवर्नमेंट लाइ न वियो आहे। जॾहिं असां इंतिहा ते पहुतासीं, जॾहिं कफ़न ॿधोसीं, त पोइ जॾहिं असांखे को मारण आयो त पोइ असां पंहिंजे दिफ़ा लाइ ॿिए खे मारे सघूं। उन सां न अचो। तव्हां पंहिंजे ज़िलनि में मुताबिक़ थी वञो। हर तंज़ीम पंहिंजे जनरल बॉडीज़ करे, तालका पंहिंजे तालकनि में हर तंज़ीम पंहिंजूं जनरल बॉडीज़ करे पंहिंजे माण्हुनि खे सम्झायो। उन्हनि खे चओ त तव्हां छा चओ त मुंहिंजी उमिरि 30 साल आहे, हे मार खाए थो 50 साल खां मथे वारो, मूंखे अञा नौकिरी 30 साल करणी आहे, मां छो निकिरां? उनखे सम्झायो त न, 30 साल घणो पीरियड आहे, 5-6 साल खां पोइ तुंहिंजे लाइ बि फ़ैसिलो अची वेंदो। ही वक़्तु आहे निकिरण जो। इहा अवेयरनेस माण्हुनि खे हितां असां तव्हां 30 जून ते हिकिड़ो वॾी लेवल जो प्रोटेस्ट कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे, सरकार जे कन ते जूं न तुरी हज़ारे माण्हू, पर उहे हज़ारे माण्हू पोइ शाम जो वापसी छो था कनि? 4 बजे से असां घर वञूं, पोइ मसइलो कीअं थींदो?